अमेरिका जे परॾीही वज़ीर डोनाल्ड लू साइफर ज़रिए साज़िश करण ऐं पीटीआई हुकूमत किराइण बाबति पीटीआई बानी जे इल्ज़ामनि खे निसोरो कूड़ करार ॾेई छॾियो। पाकिस्तान में जमहूरियत ऐं पाक अमेरिका लाॻापनि बाबति कांग्रेस जे परॾेही मामलनि बाबति कमेटी में ॿुधणी। ॾखण एशिया लाइ अमेरिकी असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ स्टेट डोनाल्ड लू खां पीटीआई हुकूमत जे ख़ात्मे ऐं ताज़ो थियल चूंडनि बाबति सवाल जवाब कया विया। डोनाल्ड लू चयो आहे त पीटीआई बानी खे हटाइण में संदन को बि किरदार न हो। साइफर खे अमेरिकी साज़िश चवण वारो पीटीआई बानी जो इल्ज़ाम बुकूड़ो आहे। अहिड़े इल्ज़ाम बाद खेसि क़त्ल जूं धमकियूं बि मिलियूं। पाकिस्तानी सफ़ीर असद मजीद पाण साज़िश जी तरदीद करे चुको आहे। अमेरिका पाकिस्तान में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत जो क़ाइल नाहे। पाकिस्तानी चूंडनि जो वेझो खां मुशाहिदो कयो। पाकिस्तान में दहशतगर्दनि सियासी अॻवाननि ऐं मेड़ाकनि खे निशानो बणायो। चूंडनि में जेको कुझु थियो पाकिस्तान में जेके हालतूं आहिनि उन्हनि ते गणती आहे। चूंडनि में धांधली वारनि इल्ज़ामनि जी मुकमल जांच थियणु घुर्जे। सिक्योरिटी फोर्सिस गवादर में दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाए छॾियो। बीएलए जे दहशतगर्दनि जीपीए कॉम्प्लेक्स में दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सिस वक़्त सिर कार्रवाई करे हमलो नाकाम बणाए छॾियो। फोर्सिस जे असराइती कार्रवाई में बीएलए जा समूरा 8 ई दहशतगर्द मारिजी विया। वफ़ाक़ी घरू वज़ीर दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस खे शाबाश ॾींदे चयो आहे त दहशतगर्दनि जा नापाक इरादा मिटी में मिलाईंदड़ सिक्योरिटी फोर्सिस जा एहलकार क़ौम जा हीरोज़ आहिनि। मुल्क में दहशतगर्दी ॿीहर कर खंयो आहे। सरहद पार खां थींदड़ दहशतगर्दी खे वधीक बर्दाश्त न कयो वेंदो। पाड़ेसरी मुल्कनि जी ज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थी रही आहे जेका क़बूल नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म हुकूमती ख़र्च घटाइण ऐं टैक्स नेट वधाइण जो ऐलान कंदे चयो त हुकूमती ख़र्च घटाइण लाइ कमेटी जोड़ी वेंदी। वफ़ाक़ ते बार बणियल कुझु वज़ारतुनि खे सूबनि हवाले कयो वेंदो। बिजली चोरी रोकण लाइ बि सख़्त क़दम खणणा पवंदा। हुकूमत तरफ़ां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ नेक्टा खे फ़ाल बणाइण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि नेक्टा हेडक्वार्टर्स में इजलास। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में नेक्टा खे फ्रंट ते वेढ़ाइण जो फ़ैसिलो कयो वियो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त नेक्टा जे जदीद बुनियादुनि ते नएं सिर जोड़ जक कई वेंदी जीअं दहशतगर्दी ख़िलाफ़ अॻुवाट एक्शन खणिजे। हाणे अमली क़दम खणणा पवंदा। कंहिं बि दहशतगर्द तंज़ीम खे मुआफ़ी न मिलंदी। दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ गॾियल हिकमत अमली जोड़ी वञे। नेशनल एक्शन प्लान जे कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास ईंदड़ हफ़्ते तलब। सूबाई सीटीडीज़ जी कारकरदगी बाबति रिपोर्ट ॾियण जी हिदायत। डीएचए वारा सिधो सऊं धंधो करे रहिया आहिनि। पैसा कमाइणा आहिनि त कमायो, शहीदनि खे विच में न आणियो। इहा रांदि असां केतिरा ई भेरा ॾिठी आहे। परवेज़ मुशर्रफ, परवेज़ इलाही ऐं खांगी हाउसिंग सोसाइटी हिन मामले जा किरदार आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा खांगी हाउसिंग सोसाइटी बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त छा उहे पाकिस्तान जा असल मालिक आहिनि। ज़मीन अलाट करण वारो वॾो वज़ीर केरु थींदो आहे? छा इहो वॾे वज़ीर जो अख़्तियार आहे? ईस्ट इंडिया कंपनी बि ईअं न कयो जीअं सीएम करे पियो। इहे माण्हू वॾा ताक़तवर आहिनि। हुननि सभु कुझु ख़रीद करे वरितो आहे। चीफ जस्टिस केस सिधी रीत हलाइण जी हिदायत करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी जी मंज़ूरी खां पोइ जस्टिस मज़ाहिर नक़वी खे उहिदे तां हटाइण जो नोटिफिकेशन जारी। कानून वारी वज़ारत तरफ़ां बरतरफ़ी वारो जारी कयल नोटिफिकेशन 10 जनवरी 2024 खां लागू हूंदो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल मज़ाहिर नक़वी खे मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि बाद बरतरफ़ करण जी सिफ़ारिश कई हुई। पाकिस्तान ऐं आईएमएफ विच में ॻाल्हियूं कामयाब थियण बाद स्टाफ लेवल मुआहिदो थी वियो। आईएमएफ एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी बाद पाकिस्तान खे 1 अरब 10 करोड़ डॉलर जी आख़िरी क़िस्त जारी थींदी। आईएमएफ मूजिबि पाकिस्तान ते थियल मुआहिदे तहत बिजली अघनि में वाध ऐं टैक्स नेट वधाइण जी ख़ातिरी कराई आहे।
सिंध में नई IGG मुक़ररी वारे मामले ते वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत आमो साम्हूं। वफ़ाक़ी हुकूमत IG सिंध लाइ सिंध हुकूमत पारां मोकिलियल नाला 16 ॾींहं गुज़रण बावजूद मंज़ूर न कया विया। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल अंजार IG पुलिस जी मुक़ररीअ में देर खे मुआहिदे जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। ज़ियाउल अंजार चयो आहे त 20 मार्च थी चुकी आहे पर नओं IG मुक़रर न थी सघियो आहे, जंहिं सबबि सूबे में अमन अमान जी सूरतहाल वधीक ख़राब थी रही आहे। सिंध पुलिस में वॾे पैमाने ते बदलियूं ऐं मुक़ररियूं। इरफान बलोच DIG ओलह कराची ऐं जावेद जिसकाणी DIG मीरपुर ख़ास मुक़रर। अहमद नवाज़ चीमा DIG ट्रैफ़िक ऐं इक़बाल दारा DIG लाइसेंस ऐं ट्रेनिंग थी विया। ताज़ो घोटकी में मुक़रर कयल रोहल खोसो खे SSP लाड़काणो लॻायो वियो। समीर नूर चन्ना सखर मां बदिली करे SSP घोटकी मुक़रर कयो वियो। आबिद बलोच SSP सखर, इरफान समो SSP शिकारपुर ऐं फैज़ान अली के SSP क्यामाड़ी मुक़रर। आरिफ महर के SP इन्वेस्टिगेशन ओलह, समीउल्लाह सुमरो असिस्टेंट IG ऑपरेशन ऐं मोहम्मद आरिफ असलम SSP AVLC मुक़रर। अनवर खेतरान के SP एस्टेब्लिशमेंट 2 बणायो वियो। फारूक विचाराणी SP फॉरेन सिक्योरिटी सेल, शेला कुरैशी के SP जेंडर क्रिमिनल ऐं सुहाई अज़ीज़ के SP CTD मुक़रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी। PTI बानी आम चूंडुनि में मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सुप्रीम कोर्ट जे हासिल सर्विस जजिस ते ॿधल जांच कमीशन जोड़ण जी इस्तदा। PTI बानी पारां वकील हामिद ख़ान ज़रिए दाख़िल करायल दरख़्वास्त में वफ़ाक़ ऐं पंजाब हुकूमत खे मुअतल करण जी इस्तदा बि कई वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सऊदी अरब जे शहर रियाज़ में सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। सऊदी मीडिया मूजिबि मुलाक़ात दौरान ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं ॿितरफ़नि लाॻापन समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। इस्लाम कोर्ट भरिसां बाहि लॻण सबबि 50 घर सड़ी विया। हिकु मासूम ॿारड़ो सड़ी फोत, 60 ढोर बि सड़ी मरी विया। ॻोठ मेहारी बजीर में ओचितो लॻल बाहि अख छिंभ में पूरे ॻोठ खे वकोड़े वई। इमाम अली बजीर, फारूक, अब्दुल रज़ाक, अहमद अली, रोशन, आशिक अली, वली मोहम्मद, नवाज़ अली, बरकत अली, आचार, अख्तर, अनवर ऐं इब्राहिम समेत 50 ॼणनि जा कखावा घर सड़ी रख। ॻोठाणे अहमद अली बजीर जो 1.5 साल जो मासूम पुटु गमशाद सड़ी फोत। बकरनि रिढनि समेत 60 ढोर बि सड़ी मरी विया। इस्लाम कोर्ट मिठी ऐं थरकोल फील्ड तां फायर ब्रिगेड अमले ऐं भरपासे जे ॻोठाणनि पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। ॻोठाणनि मूजिबि सोन ऐं चांदीअ जे ज़ेवरनि समेत अनाज ऐं ॿियो सामान सड़ी वियो आहे, वाहर कई वञे। करमपुर वेझो उस्ताद अल्लाह रखियो जे क़तल ॿारनि खे बि ॾेजारे छॾियो। शागिर्दनि उस्ताद जे क़तल बाद ख़ौफ़ मां स्कूल वञण ई छॾे ॾिनो। वालिदेन जो चवणु आहे त उस्ताद जे क़तल बाद ॿारड़ा ख़ौफ़ में वरतल आहिनि ऐं स्कूल नथा वञनि। अमुन क़ाइम कराए तालीम तबाह थियण खां बचाई वञे। टंगवाणी वेझो क़तल थियल उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी जो क़तल केस संदसि भाउ जी फरियाद ते 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। कश्मीर में उस्ताद अल्लाह रखियो जे क़तल वारे वाक़े ख़िलाफ़ हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि जो एहतजाज। फातिमा फड़ो केस जे मुख्य जवाबदार असद शाह जे साले मुदस्सिर शाह जी अॻवाणी में पीरनि फातिमा जे वारसनि वटि पहुची ताज़ियत कई। राणीपुर जे पीराणी हवेली में क़तल थियल फातिमा फड़ो जे पीउ नदीम फड़ो KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुदस्सिर शाह, साजिद शाह, ज़मीर वसाण ऐं ॿिया आया हुआ पर मां मौजूद न हुअसि। पीरन फातिमा जी माउ सां मुलाक़ात करे ताज़ियत कई ऐं क़बर ते बि दुआ घुरी। पीरन फातिमा जी माउ खे चयो त केस जी पारत अथव। कुझु माण्हू ठाह लाइ चई रहिया आहिनि पर असां केस तां हथ न खणंदासीं।
जामशोर में एक दुकानदार की गिरफ्तारी तां एसी ऐं दुकानदारनि में छिकताण। इंडस हाईवे ते धरणो। एसी पारां रेट लिस्ट चेक करण दौरान दुकानदार के गिरफ्तार करण खिलाफ ॿिया दुकानदार रोडनि ते निकिरी आया। इंडस हाईवे ते धरणो। दुकानदारनि इल्ज़ाम मढ़ियो त एसी कोठड़ी ऐं संदसि असिस्टेंट रोज़ जी बुनियाद ते बिना जवाज़ तंग करे भत्तो वसूल कनि था। अॼु बि एसी कोठड़ी भत्तो वसूल करण लाइ पहुतो। पैसा न ॾियण ते गार गंद करे ज़बरदस्ती दुकान बंदि कराया। खेस हटाए गिरफ्तार दुकानदार खे आज़ाद कयो वञे। अंग्रेज साम्राज्य के ॾहने कालीअ लाइ वतन या कफन आज़ादी या मौत जो नारो हणंदड़ पीर सबगतुल्ला शाह राजदी और सूर्या बादशाह जी शहादत जो ॾींहुं। अंग्रेज साम्राज्य खिलाफ गोरिला वेढ़ कंदड़ सूर्या बादशाह के 20 मार्च 1943 ते शहीद कयो वियो हो। शहीद सूर्या बादशाह के भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं थियूं।